सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। पाण मुराद नोटिस केस जो फ़ैसिलो ॿिनि जे मुक़ाबले में 3 जजिस ॾिनो। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मुंदोख़ैल फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। फ़ैसिलो चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर ॾिनो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त केपी में चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार गवर्नर खे आहे। जेकॾहिं पंजाब में गवर्नर असेंबली नथो टोड़े त सदर खे आर्टिकल 7 तहत तारीख़ जे ऐलान जो अख़्तियार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सियासी सूरत हाल ते इजलास तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी सियासी सूरत हाल ते गौर ऐं मुशावरत कई वेंदी। इजलास में पंजाब ऐं केपी में इलेक्शन बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते बि गौर वीचार कयो वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई खे प्रोपेगंडा मशीन करार ॾेई छॾियो। चवे थो तहरीक इंसाफ़ सियासी पार्टी न पर प्रोपेगंडा मशीन आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ पीटीआई जी प्रोपेगंडा खे वाखो कंदड़नि जो थोराइतो आहियां। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी जुडिशल कॉम्प्लेक्स आमद के मौके ते थियल भंज ड्रा जो केस दाख़िल। इमरान खान समेत तहरीक इंसाफ के एक ही अगवाणनि खिलाफ धार केस दाख़िल। केसन में इमरान खान, शिबली फिराज, मुराद सईद, शहजाद वसीम मई फारूक हबीब समेत एक ही ॼणनि खे नामज़द कियो वियो। रमना थाने ते दाख़िल केस में सरकारी मिल्कियत के नुक़सान पहुचाइण ऐं अहलकारनि खे धमकियूं ॾियण जा कलम शामिल। मुल्क में पहिरियों भेरो डिजिटल आदमशुमारी अॼु खां शुरू। सिंध जे अक्सर इलाइक़नि में घरशुमारी जे अमल में देर। केतिरनि ई इलाइक़नि में अमले पारां सामान जी खोट जी शिकायत। उबावड़ो भरिसां सिंध पंजाब बॉर्डर वारे इलाइक़े कोट सब्ज़ल थाणे जी हद में अणॼातल हथियार बंदनि जी फायरिंग में रेलवे मुलाज़िम मारिजी वियो। रेलवे मुलाज़िम हैदर रेलवे ट्रैक ते पेट्रोलिंग करे रहियो हो त हथियार बंदनि मथसि फायरिंग करे ॾिनी। यूनान में 2 रेलगाॾियुनि में टक्कर सबब 26 ॼणा फौत, 85 ज़ख़्मी। ज़ख़्मनि मां 25 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी। इस्पतालुनि में इमरजेंसी लागू। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिब मुसाफ़िर ट्रेन में 350 खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। इटली खां पोइ लीबिया में भी बेड़ी ऊंधी थियण सबब 3 पाकिस्तानी फौत थी विया। सफ़ारती ज़रियनि मूजिब बेड़ी में सवार पाकिस्तानी गैर कानूनी तरीक़े सां इटली वञी रहिया हुआ। तराबलस में पाकिस्तानी सफ़ारतखानो पाकिस्तानियनि जा मण ॾे मोकिलण लाइ रुधल। कराची जे इलाइक़े पापोश नगर में सीटीडी जी कार्रवाई। 2 जवाबदार गिरफ़्तार। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में फहद बलोच ऐं ज़ाहिर बलोच शामिल। सीटीडी तर्जमान चवे तो गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां धमाकेदार मवाद हथ कयो वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स की कार्रवाई। 4 जवाबदार गिरफ़्तार। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में फिदा हुसैन, आशिर कुरैशी, शाही इस्लाम ऐं फारूक इस्लाम शामिल। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 पिस्टल, चोरी थियल मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन्स हथ कयूं आहिनि। पिंगरियो वेझो ॻोठ नाथो लैल में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो। ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत। रहीम समो हैदराबाद जे इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मारिजी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो। कराची में अॼु ऐं सुभाणे गर्मी में वाध जो इम्कान। मौसमियात खाते जो चवण आहे त हवाउनि में तब्दीली सबब कराची में गर्मी पद 33 खां 35 ग्रेड ताईं वधण जो इम्कान आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे।